शख़्स जो पको इरादो आहे ऐं नियत आहे त आउं ॾाढ़ी मुठ रखंदुसि ऐं जेकॾहिं ॾाढ़ी मुठ न थी सघी उन खां पहिरीं वफ़ात करे त आया उनखे सुन्नत जो सवाबु मिलंदो या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं उनजो पको इरादो आहे त आउं मुठ ॾाढ़ी पूरी रखंदुसि यानी सुन्नत जे मुताबिक़ ॾाढ़ी रखंदुसि ऐं इन जो सिर्फ़ु इरादो आहे, अञा उहा ॾाढ़ी मुठ ते न आई हुई, सुन्नत बराबरि न थी हुई, उहो पहिरीं वफ़ात करे वियो त उनखे सुन्नत जो सवाबु मिलंदो। जीअं मुस्लिम शरीफ़ में हदीस मुबारक आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत थो करे, उन चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन हम्म बिहसनतिन फलम यअमलहा, जे इंसान नेकी जो सिर्फ़ु इरादो कयो ऐं अमल न कयईं, कुतिब लहू हसनतन, उन जे लाइ नेकी लिखी वेंदी। जेकॾहिं हुन जो पको इरादो आहे त उनखे